बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां तव्हांजे पंहिंजे चैनल ते सिंधी ग्रामर जो कोर्स हलायो आहे। इन मां असां इस्म खे कंप्लीट करे चुकिया आहियूं, जंहिंमें असां इस्म ऐं उन जा क़िस्म पढ़ियासीं। अॼु असां पढ़ंदासीं ज़मीर जे मुतलिक़। त ज़मीर छा आहे, ज़मीर छा खे चइबो आहे, या ज़मीर कंहिंजे बदिरां इस्तेमालु थींदो आहे। अचो त हलूं असां अॼु जे पंहिंजे हिन टॉपिक ॾांहुं। ज़मीर जंहिंखे इंग्लिश में प्रोनाउन चइबो आहे। वस्फ़ अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे बदिरां कमु अचनि तिन खे ज़मीर चइबो आहे, याने उहे लफ़्ज़ जेके असां इस्म जी जाइ ते इस्तेमालु कयूं। इस्म जी माना आहे नालो। उहे लफ़्ज़ जेके असां नाले जे बदिरां इस्तेमालु कयूं उन्हनि खे ज़मीर चवंदा आहियूं। मिसाल तूं, मां, हीअ, हियो, हुन, हू ऐं असां वग़ैरह। अगरि जीअं असां कंहिं माण्हूअ जो नालो न खणंदासीं, उनखे सॾु कंदासीं त छा चई सॾु कंदासीं? ऑफकोर्स तव्हां या तूं करे सॾु कंदासीं उनखे। या कंहिं ॿिए जे बारे में ॻाल्हाईंदासीं पाण में त उनखे छा चवंदासीं? हूअ या हू। इहे लफ़्ज़ ई असांजा इस्म जे बदिरां इस्तेमालु थिया। हाणे तव्हां सम्झी विया हूंदव त ज़मीर उनखे ई चइबो आहे जेको इस्म जे बदिरां कमु अचे। अचो त कुझु जुमिलनि में वधीक सम्झूं। जुमिला नंबर 1। कामरान चयो आउं वञां थो। आउं लफ़्ज़ो ज़मीर आहे जेको कामरान जे लाइ इस्तेमालु थियल आहे। तव्हांखे ख़बर आहे कामरान हिकु इस्म आहे। नंबर 2। अली तूं हिन कुते खे छो थो मारीं? इन में तूं लफ़्ज़ो ज़मीर आहे जेको इस्म जे बदिरां इस्तेमालु थियल आहे। इस्म असांजो अली आहे। नंबर 3। ही कलम आहे। ही लफ़्ज़ असांजो ज़मीर आहे जेको कलम जे लाइ इस्तेमालु थियल आहे ऐं कलम असांजो इस्म आहे। हाणे तव्हांखे अञा कुझु वधीक क्लियर थियो हूंदो त ज़मीर छा आहे ऐं कंहिंजे बदिरां इस्तेमालु थींदो आहे। अचो त हाणे ज़मीर जा क़िस्म ॾिसूं त ज़मीर जा केतिरा क़िस्म आहिनि। ज़मीर जा क़िस्म जंहिंखे इंग्लिश में असां काइंड्स ऑफ प्रोनाउन चवंदा आहियूं। अचो त ॾिसूं इहे कुल केतिरा आहिनि ऐं कहिड़ा आहिनि। नंबर 1। ज़मीर ख़ालिस जंहिंखे इंग्लिश में असां पर्सनल प्रोनाउन चवंदा आहियूं। नंबर 2। ज़मीर इशारो जंहिंखे इंग्लिश में असां डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। नंबर 3। ज़मीर मुश्तरक जंहिंखे इंग्लिश में असां रिफ्लेक्टिव प्रोनाउन चवंदा आहियूं। नंबर 4। ज़मीर इस्तफ़ाम जंहिंखे इंग्लिश में असां इंट्रोगेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। नंबर 5। ज़मीर मौसूल रिलेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। नंबर 6। ज़मीर जवाब मौसूल जंहिंखे इंग्लिश में असां क्रोलेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। नंबर 7। ज़मीर मुबहम जंहिंखे इंग्लिश में असां इनडेफिनेट प्रोनाउन चवंदा आहियूं। नंबर 8। ज़मीर मुतसिल जंहिंखे इंग्लिश में असां कंजक्टिव प्रोनाउन चवंदा आहियूं। तव्हांखे ख़बर पइजी वई त ज़मीर जा कुल 8 क़िस्म आहिनि। अचो त हाणे पहिरें क़िस्म ॾांहुं हलूं ऐं ॾिसूं त इन में छा आहे, कहिड़नि ज़मीरनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। नंबर 1। ज़मीर ख़ालिस जंहिंखे इंग्लिश में पर्सनल प्रोनाउन चइबो आहे। वस्फ़ अहिड़ा ज़मीर जेके ख़ासि इंसाननि जे नालनि बदिरां कमु अचनि तिन खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। मिसाल आउं, असां, तूं, तव्हां, हू, हिन, हीअ, हियो, उहे ऐं हिननि वग़ैरह। हाणे ज़मीर ख़ालिस जा वरी 3 क़िस्म थींदा आहिनि। अचो त ॾिसूं ज़मीर ख़ालिस जा कहिड़ा 3 क़िस्म आहिनि। हाणे जेके असां मिसाल तव्हांखे पढ़ी ॿुधायासीं, इहे मिसाल वरी इन्हनि 3 क़िस्मनि में विरायल आहिनि। अचो त ॾिसूं कहिड़ो मिसाल कहिड़े क़िस्म में विरायल आहे।
वीडियो खे छॾे काॾे बि न वञिजो, वीडियो काफ़ी फ़ाइदेमंद अथव तव्हांजे लाइ। हिन जे लाइ आख़िर ताईं जुड़िया रहिजो, ईअं तव्हांखे वधि खां वधि सम्झ में अचे। नंबर 1, ज़मीर मुतकल्लिम, जंहिंखे इंग्लिश में असां फर्स्ट पर्सन चवंदा आहियूं। नंबर 2, ज़मीर हाज़िर, जंहिंखे इंग्लिश में असां सेकेंड पर्सन चवंदा आहियूं। नंबर 3, ज़मीर गाइब, जंहिंखे इंग्लिश में असां थर्ड पर्सन चवंदा आहियूं। इते मां तव्हांखे थोरो सम्झाईंदी हलां। ज़मीर मुतकल्लिम उहो ज़मीर हूंदो आहे जेको पाण ॻाल्हाईंदड़ हुजे, ऐं ज़मीर हाज़िर जंहिंसां ॻाल्हायो वञे, ऐं ज़मीर गाइब जंहिंजे बारे में ॻाल्हायो वञे। अचो त वधीक असां हिक खे डीपली पढ़ूं। नंबर 1, ज़मीर मुतकल्लिम फर्स्ट पर्सन। अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ जे नाले बदिरां कमु अचनि तिन खे ज़मीर मुतकल्लिम चइबो आहे। मुतकल्लिम जी माना आहे कलाम कंदड़ याने ॻाल्हाईंदड़। मिसाल, आउं, मां, असां ऐं असीं। याने ज़मीर मुतकल्लिम उहो आहे जेको पंहिंजे बारे में ॿुधाए त आउं आहियां, जीअं आउं अली आहियां, मां ज़ाहिरा आहियां, असीं सभु हिकु आहियूं, असां पाण में आहियूं। त इहे सभु लफ़्ज़ पंहिंजे लाइ इस्तेमालु थियल आहिनि। इन मां ज़ाहिर थिए थो त इन्हनि लफ़्ज़नि जे ज़रिए असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे पाण जे लाइ ॿुधाए सघूं था। जेके लफ़्ज़ असां पंहिंजे लाइ पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण जे लाइ ॻाल्हायूं त उन्हनि खे ई ज़मीर मुतकल्लिम चइबो आहे। उमीद त तव्हांखे ज़मीर मुतकल्लिम सम्झ में अची वियो हूंदो। अचो त हाणे अॻिते हलूं। ज़मीर हाज़िर सेकेंड पर्सन। वस्फ़, जिन माण्हुनि सां ॻाल्हाइजे थो सो हाज़िर आहिनि। उन्ही जे नाले बदिरां जेके ज़मीर कमु अचनि था तिन खे ज़मीर हाज़िर चइबो आहे। मिसाल, तूं, तव्हां, तव्हीं, अव्हां ऐं अवीं। याने ज़मीर हाज़िर उहो ज़मीर आहे जेको रूबरू वेठो हुजे ऐं असां उन सां ॻाल्हायूं। मिसाल, अॼु स्कूल देरि सां छो आईं, या तव्हीं हेॾां अचो। इहे जुमिला असां कंहिंखे चवंदासीं? लाज़मी इहे जुमिला असां उन्हनि खे चवंदासीं जेके असांजे साम्हूं हुजनि, उन वक़्तु उते हाज़िर हुजनि। तॾहिं असां उन्हनि सां तूं या तव्हीं करे ॻाल्हाए सघूं था। हाणे तव्हां सम्झी विया हूंदव त ज़मीर हाज़िर छाखे चइबो आहे। अचो त हाणे अॻिते हलूं। नंबर 3, ज़मीर गाइब। हाणे तव्हां इन ई लफ़्ज़ मां सम्झी विया हूंदव गाइब, याने हिन में हुन माण्हूअ जो ज़िक्र हूंदो जेको हाज़िर न हुजे, याने जेको गाइब हुजे। अचो त हिन जी वस्फ़ ॾिसूं। जंहिं माण्हूअ बाबति ॻाल्हायो वञे सो गाइब याने हाज़िर न हुजे या ॻाल्हाइण में शामिल न हुजे। उन्हीअ जे नाले जे बदिरां जेके ज़मीर कमु अचनि तिन खे ज़मीर गाइब चइबो आहे। गाइब जी माना आहे ग़ैर मौजूद। सम्झी त विया हूंदव। हाणे अचो वधीक मिसाल ॾिसूं। हू, हीअ, हीअ, हिन, हिननि, इहे ऐं इन्हनि। त तव्हां सम्झी विया हूंदव ज़मीर गाइब कंहिंखे चइबो आहे? जेके गुफ़्तगू में उन वक़्तु मौजूद न हुजनि, याने जंहिंजी सिर्फ़ु ॻाल्हि कई वञे। उमीद आहे त तव्हांखे हिन वीडियो मां काफ़ी नॉलेज मिली हूंदी। इंशाअल्लाह तव्हांजे लाइ काफ़ी हेल्पफुल साबित थींदो। जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। गॾोगॾु बेल आइकन खे प्रेस करे छॾियो ताकी असांजे नए वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं आसानी सां पुॼी सघे। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा निगहबान, दुआउनि में यादि।